अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे चंड विसामी वियो, कहाणियूं, लेखक अमर जलील। छापो पहिरियों मार्च 2009 ईस्वी, छापो ॿियो जनवरी 2011 ईस्वी, छापो टियों 2014 ईस्वी। किस्त सतीं, कहाणी ज़मीर सुतल आहे। सुबुह खां रस्तनि ते रुलंदे शाम थी वई हुई ऐं पोइ जॾहिं पंहिंजे कमरे में पहुतुसि त मुंहिंजो जिस्म बेहदि थकिजी चुको हो। ज़मीर जो आवाज़ु हवासनि ते हावी थियणु लॻो। मूं रुलण जे दौरान हर मुमकिन कोशिशि करे ज़मीर जे एहतजाज खे ख़्यालनि ते हावी थियणु न ॾिनो हो, पर निठर हिते अची वरी ज़िद करणु लॻो। मूं रस्ते ते बेघर बुखायल ॿारड़ा ॾिठा, अंग उघाड़ी ममता ॾिठमि, पीठल पिदरी शफ़क़त ॾिठमि ऐं हर हिकु दर्दनाक मंज़र ते ज़मीर रड़ करे थो उथियो त ॾिस ॾिस, दर्दो ग़म जी तस्वीर ॾिस, मुफ़लिसी ऐं मजबूरीअ जा मुजस्मा ॾिस, गुरबत ऐं इफ़लास जी झलक ॾिस, ज़िंदगीअ जे हक़ीक़त खे सुञाण। ज़मीर रड़ियूं कंदो रहियो, पर मूंखे संदसि रहनुमाई पसंदि न आई। मूं खेसि उते ई सम्झाए छॾियो त मोहतरम ज़मीर साहिबु, मूंखे तव्हांजी बकवास खां नफ़रत आहे। पर कम वक़्तु ज़मीर कमरे ते पहुचंदे ई वरी जाॻियो थियो। मुंहिंजे ज़हन में, मुंहिंजे ख़्यालनि में ऐं मुंहिंजे तन बदन में बेचैनीअ जो अहसासु भरे छॾियईं। मूं खांसि कनी कतराइणु चाही, पर बदबख़्त अॻियां फिरी अची बीठो। तूं सिंधी अदब में जख मारींदो आहीं न? ज़मीर खौरे आवाज़ में पुछियो। हा, मूं नदामत में डिॼंदे जवाबु ॾिनो। त पोइ पंहिंजनि कहाणियुनि में सचाईअ जे पहलूअ खे छो नथो ॿारीं? ज़मीर पुछियो। मां ख़ामोश रहियुसि। हिन ज़हरीले लहजे में वरी ॻाल्हाइणु शुरू कयो। ज़िंदगीअ जे सतह ते रिड़ंदड़ रूहनि जूं कहाणियूं छो नथो लिखी? हिन मुंहिंजे दिलि में झाती पाती। अॼु तो ज़िंदगी ऐं इंसान जे क़दरनि खे लाचारीअ जे क़दमनि में तड़पंदे ॾिठो आहे त हमेशह खां हक़ीक़तुनि खां मुतासिर थियो आहीं। तुंहिंजी दिलि रुनी बि आहे, त पोइ तूं समाज जे सुजाॻीअ लाइ छो नथो लिखी? ज़ुल्मो सितम ख़िलाफ़ आवाज़ु छो नथो उथारे? नादान इंसाननि खे संदन लग़्ज़िशुनि खां आगाह छो नथो करीं? छो 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 जो मां तरक़ी पसंदि न आहियां। मूं ज़मीर खे मुंहं ते चमाट हणंदे चयो, मां तरक़ी पसंदि न आहियां। ज़मीर मुंहुं लिकाए सुम्ही पियो ऐं मूं हुन बादशाह जो किसो लिखणु शुरू कयो जंहिंखे 7 धीअरूं हुयूं ऐं खेसि हिकु पुट जी तमन्ना हुई। बादशाह तीर कमान खणी अंब जे वण हेठां अची बीठो। 1961 ईस्वी।